बस खुदा जो वादो सब तौबा कयो ताके भी नसीहत कया कलायो नबी साहब वेठा ने गुस्सा साहब अर कहीं साईं माके एड़ो अमल दसो जो मुझे दुआ कबूल थी अब जागो एड़ो अमल दसो मुझे दुआ कबूल थी बुझा पामा रोज़ी हलाल जी दुआ कबूल पट पटा पट पटा दार पे बिना साखन छडिन मस्जिद पटू मुसलमान आयो ता ला ताकुल वमालकुम बिलमुकुम बिल बातिल कुरान चसो एक बे जो माल नाक न खाओ मनो था कुरान केड़ा मणीदा हथ मथे गयो बस सब तौबा कयो पराए माल का का इबादत कबूल न थी जाओ ज़कात पवे थी न छोड़े यो 40 मिस्किनन दुआ कुरान तो क़यामत में जहन्नम में वेंदा आया मानू साल कनन जन्नत वाला फी जन्नती यतसालून अलिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर जन्नती चोंदा जहन्नम के मुजरिम हेडे की आया हो कांदो था बाय में चंदा कालू लमनकुम मिनल मुसल्लीन नमाज न पढ़ी से तने बाय में आया वलम रखनो तेमुल मिस्किन मिस्किनन के माल ज़कात खाइन न नन से तने बाय में आया तौबा कयो पराए माल खान तौबा कयो मापी जी नाफरमानी खान हदे कर बुधाया हेरे नबी पाक बैतुल्लाह जो तवाफ था कर क्या ना नबी सल्लल्लाहु बैतुल्लाह जो तवाफ था कर दुआ करना साथ में कि अल्लाह नसीब करे आमीन सच दादा करा दुआ करो अल्लाह नसीब करे कने मानू मुखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई कने मानू मुखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई या मस्जिद मदीने जी इहो ई दोस्त जो दर थई कने अल्लाह होडी कंदो आमीन चो तो के चवन पे मोहम्मद जो घर दुआ कयो अल्लाह नसीब करे ना आमीन साथो पान के थो पादसन चाहा अरब दे देसन सलसामा पान के राम वारे वेसन अल्लाह वेओ बा साईं अस्सलाम बुधण आयो बुधण बस मैं खत्म कर भला था जो आयो बाबा हेरे दुआ कयो अल्लाह वो नहीं करे जो राम पतल जो रुकंदा वन लब्बे अल्लाहुम्मा लब्बे या अल्लाह साईं दुआ कबूल कर अल्लाह साके हरमान जी ज़ियारत नसीब कर हज उम्र जी साथ नसीब कर या अल्लाह सा तू तुंजा तू असा जो कांखे कोई ना असा नबी साईं बैतुल्लाह जो तवाफ सा कर एकड़ो साहबी बैतुल्लाह जो तवाफ तो करे हेरे हेरे मुजादा ओ छोकरा ओए कदे 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 चंद्रा का जा जीव वाला न बुधाई पान करीम बैतुल्लाह जो तवाफ ता कर मारे ख्याल कयो साहबी भी तवाफ तो करे अम्मा के कुल्हे ते खई बैठो ओ मापी सा बहन वाला ओ अम्मा के कुल्हे ते खई बैठो साहबी पाक नबी जी भरसा आयो और कहीं साईं मुझी अम्मा पोड़ी साईं ज़ईफ हलन जड़ी ना आए साईं मां सालन जा साल पंज अम्मा के कुल्हन ते खणी बैतुल्लाह जो तवाफ करायो सालन जा साल जल में साईं माखे दस्यो मां जो हक अदा कयो पासा मां जो को तो जिले थदो सा कयो हई वो भी हक अदा न कयो थी याद रखो बुधी छड़ियो जंहिंखो मापी नाराज़ अल्लाह राज़ी न थे तौबा कयो कुरान में लाता तुम अल्लाह को बाद मापी वक्त अट बंदूक माई मापी के काहे मां के मारे मारे घरों कड़ी छेड़ियो तौबा कयो पराए मार का तौबा कयो नमाज गुसान का तौबा कयो मापी ना फरमानी का तौबा कयो सिर का तौबा कयो हाथ मथे करे तो तुम दुआ घुरा हाथ मथे कर तो अल्लाह
अल्लाह सा तौबा कई इतना जो खाली वनो पोका ने अल्लाह तो जे दर मेल थी आयो माफी दे क़यामत में जो किताब ना खोल बता काफर सजा ने तो जो कलमो करे वो सजी अच्छे वाला भी बैठा थी सगीर भी बैठा सब मेल बैठे माफी दे खत्म ईमान ते कर अल्लाह खत्म ईमान ते कर क़यामत में असा जो हिसाब किताब न कर सके माफी जेड़ा भी तो जाए माफी था बैठो तो पान चाहे कुरान में वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम वम यस्तग़फिरून नबी चवेन जेके गुनहगार माफी था बैठन कुरान ते तो चवेन अज़ाब न कजो मान माफी बैठा आदत पचायो ज़बान फारिगा चुप भी न कयो जाई न ॻाल्हायो पढ़ंदा वतो अस्तग़फिरुल्लाह रब्बी रात जो 100 मरतबा पढ़ी पोसमो पोचा अल्लाह मता मुंहिंजी रात आखिरी या अल्लाह मुंहिंजो ख़ात्मो ईमान दे मरद क़यामत में राज़ी ॾिसां तोखे असां खां नाराज़ न थी नी जो आदत पचायो पढ़ंदा वतो अस्तग़फिरुल्लाह रब्बी قلت استغفروا ربكم انه كان غفارا يرسل السماء عليكم مدرارا ويمددكم باموال وبنين ويجعل لكم جنات ويجعل لكم انهارا اللہ نبی چوین استغفر اللہ پڑھو اللہ بخشن والا تانجا گناہ معاف کندو منا اسا کے معاف کر يرسل السماء عليكم مدرارا بیٹھو قرآن پڑھو خود کشی تھا کر روزگار نہ آئے پریشانیاں فرمائے استغفر اللہ پڑھو قرآن دی معافی वठो अल्लाह बख्शण हारा तव्हांजा गुनाह में माफ़ कंदो युरसिल समा अलैकुम मिदरारा मींहं में रहमत जा वसाईंदो तव्हांजो मुल्क बि आबाद थींदो पर हिकिड़ो न सभई पढ़नि न ॿियो वयमददकुम बिअमवालिन व बनीन अल्लाह तव्हांजे माल खे बि वधाईंदो औलाद वधंदव पुट घणा थींदव वयजअल लकुम अनहारा वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा ये वजीफो पढ़ो अल्लाह तव्हांखे जन्नत बि ॾींदो इहो अथव अल्लाह महिनत थोरी मज़दूरी घणी अस्तग़फिरुल्लाह रब्बी पढ़ो गुनाह भी माफ़ थींदव रहमत जा मींहं वसंदा माल भी वधंदो औलाद भी वधंदी अल्लाह तव्हांखे जन्नत बि ॾींदो नबी से फरमायो फर्ज़ नमाज़ पढ़ी सलाम वराई फर्ज़ नमाज़ पढ़ी सलाम वराए रे हिकड़ी आयत पढ़े हिकड़ी पाण खे का ताकत जन्नत वञण खां न रोकींदी मौत झली मिलंदो अथसि मौत ईंदो जन्नत ते हलियो वेंदो ॿुधो खयूं वञो झोलियूं छॾियो न वञो सलाम वराए आयतुल कुर्सी पढ़े आयतुल कुर्सी पढ़े नबी साईं फरमायो इनखे का ताकत जन्नत वञण खां न रोकींदी मौत झली मिलंदो अथसि मौत ईंदुसि जन्नत में हली वेंदो इहो आहे सलाम महिनत थोरी सौदो मस्त बाज़ार खुलियल आहे मुंहिंजा अदा ख़रीदारी करे वठूं मता बाज़ार बंदि थी वञे दुआऊं घुरो ख़ुदा लानती अमेरिका खे बर्बाद करे आमीन चओ न खुदा इसराइल लानती खे बि बर्बाद करे अल्लाह फलस्तीन वारनि मुसलमान जी मदद फरमाए दुआ कयो ख़ुदा खे तबाह करे आमीन चओ सभई असन ॾाइण वारा उथो रात जो रफ़ा मां अछी दाढ़ी वारो जन मुंहिंजे अॻियां हथ खणंदो आहे मां अल्लाह खे अछी दाढ़ी खां हया थो अचे न मोटाईंदो आहियां असर जो उथी रात जो ॿ नफ़िल पढ़ी पोइ सजदे में किरी पवे कारे वञो तो कोई न असांजी मदद कर फलस्तीन वारनि जी मदद कर इसराइल अमेरिका लानत खे तबाह कर ॿियो काॾे वञूं तोखां घुरूं था असांजा हथ खाली न मोटा असांजो ख़ात्मो ईमान ते फरमा ॿिया जेको असांजा क़बर में मुसलमान पिया आहिनि निंधन वांगुरु पिया आहिनि न को पुछे न ॿुधाइनि दुआ कयो अल्लाह उन जे क़बर खे जन्नत जो बाग बनाए आमीन चओ मिल्कियतूं वॾनि जूं रखी वेठा हो खाओ था हर फसल आमदनी में वॾनि जो हिसो कढी कंहिं मस्जिद जो यतीमनि खे जो बेवा औरतुनि खे जो जंहिं मदरसे में मुसाफ़िर तालिब उनखे जो वॾनि खे यादि कयो हिसो कढी उन्हनि जो अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह तव्हां असांजी दुआऊं क़बूल करे आमीन असां ज़रूरु क़बूल कंदो
हेॾा मुसलमान गॾु थियाऊं अची ॾाढ़ी वारा बि दुआ घुरनि था वेठा सगीर बि घुरनि था हथ खाली न उठायूं फस्तजाब लहुम रब्बुहुम अन्नी ला युज़ीउ अमला मिनकुम मिन ज़करिन औ उनसा मां कंहिंजो अमल ज़ाया न कंदो आहियां मर्द हुजे औरत क़बूल कंदो आहियां पर दुआ कयो अल्लाह फ़लस्तीन वारनि जी मदद करे अब आमीन चवनि अड़े जन जो जीअण जंजाल करे छॾे लाशा नथा खणी सघनि मानी नथी मिले बेगैरत अमेरिका इसराइल लंती भई चओ इसराइल ते लानत ज़ोर सां चओ ॾाढा चओ ॿुधण में जाते लंती अमेरिका ते भी लानत इसराइल ते भी लानत अल्लाह मुसलमान की मदद करे आमीन तो सब जेके कब्र में ध्यान या अल्लाह निंदन करण वारो पाया काई के तो जो केर वने अल्लाह तो न के जे मुसलमान जे कब्र के जन्नत जो बाग बाग दुआ कबूल कर असा के माफ असा के या अल्लाह असा के माफ कर असा दुआ कबूल कर दियो कादे वना तो सवा कोई ना है असा अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्य मां पंज दुआ घुरा थो उलमा मखा वडा आहिनि जेके आहिनि वेही सभिनी जो वाहिद अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम اللهم اهدنا فيمن هديت وهد بنا هديت اللهم اهد هذا البلد النار اللهم اهد المسلمين كلهم رب ارحمهما كما ربياني صغيرا فاطر السماوات والارض انت ولينا في الدنيا والاخره توفنا مسلمين والحقنا بالصالحين ربنا اننا سمعنا مناديا ينادي للايمان ان امنوا بربكم فآمنا ربنا فاغفر لنا ذنوبنا وكفر عنا سيئاتنا وتوفنا مع الابرار اسم اعظم ما بے اسان تو تو خسوا کوئی نہ ہے دعا قبول کر اسان مدد کر اسان گناہ کے معاف فرما جہنم قبر عذاب کا مسلمان کے بچا یا اللہ جنت الفردوس نصیب فرما پاک نبی کی قیامت میں شفاعت نصیب فرما سب درود شریف پڑھو اللهم صل علی محمد وعلى آل محمد كما صليت على ابراهيم وعلى ال ابراهيم انك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى ال محمد كما باركت على ابراهيم وعلى ال ابراهيم انك حميد مجيد یا اللہ زندہ رکھ تو اسلام تے موت تے ایمان تے جنی دنیا میں واپس کریں زبان تے کلمہ جاری لا الہ